पर नाहक जी पगड़ी लताड़े लंघूं था। उस्ताद इत्तेहाद अज हिन हेड़ी गर्मी में तत्तल उस में जेके ही उस्ताद सरापा एहतजाज थिया आहिनि उन जो कारण उन जो सबब सिंध जो वज़ीर तालीम सैयद सरदार शाह साहब आहे। हुन जूं पॉलिसियूं, हुन जो अखलाक, हुन जो बिहेवियर, हुन जो करप्शन जेका किताबनि में, हुन जी करप्शन फर्नीचर में, हुन जी करप्शन अखलाकी मोरली सोशली करप्शन के खिलाफ़ ही प्राइमरी उस्ताद जो निकितो आहे। सिंध के अंदर तालीम के बेहतर करण बजाय जो तालीम से नाक कयो वियो आहे त सिंध के अंदर 40 खां 50% बुक्स की खोट आहे, किताबन की खोट आहे। त पोइ जॾहिं पढ़ंदी सिंध ऐं वधंदी सिंध त कीअं पढ़ंदी सिंध ऐं वधंदी सिंध जॾहिं तव्हां किताब उस्तादनि शागिर्दनि खां खसे छॾिया, जॾहिं हुन खां मार्केट में किताब अचणु बंदि कराए छॾिया, तव्हां किताब ॾियणु बंदि करे छॾिया, 50% किताब जी खोट ॾिनी, त माना सिंध जो 50% उस्ताद छा पढ़ाए, छा खे पढ़ाए। ऐं उन खां अलावा जेको फर्नीचर आहे उहो न जे बराबरि आहे। सभी सॼी सिंध खे ॿिए खे छॾियो, पर सैयद सरदार शाह साहब जो पंहिंजो ज़िलो आहे, ज़िलो उमरकोट में। तव्हां उते ॾिसो त अॼु बि उस्ताद वण जे हेठां ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि, अॼु बि उन्हनि खे दर्सी किताब पूरा न आहिनि, अॼु बि उन्हनि खे फर्नीचर पूरो न आहे, अॼु बि उन्हनि खे जेको आहे ॿियूं सहूलियतूं कोन्हनि खे। पर आउं सम्झां थो त हिन 6 सालनि जे अंदरि वज़ीर तालीम साहब खां पुछण थो घुरां त जेकॾहिं ज़िले हेडक्वार्टर में या ज़िले जे अंदरि हिकिड़ो मॉडल स्कूल जेको आहे सो ठाराए आहे त 6 सालनि जे अंदरि तक़रीबन 200 स्कूल जे लॻभॻि बहितरीन मॉडल स्कूल ठही सघनि पिया। हिकिड़ो सरदार शाह साहब ॿुधाए त तूं कहिड़ो स्कूल ठाहियो आहे जेको पहिरें खां वठी मैट्रिक ताईं, जंहिंमें सभु फैसिलिटी हुजे, जंहिंमें सभु सहूलियत हुजे, कंप्यूटर सिस्टम हुजे, गेमिंग जो जेको आहे सो सिस्टम हुजे, ॿारनि खे एंटरटेनमेंट करण लाइ जेको आहे जेके इंस्ट्रूमेंट हुजनि, पर उहो कुझु बि कोन्हे को। उस्तादनि खे सही माना में ट्रेनिंगूं ॾेई करे हिकिड़ो मॉडल तौरु स्कूल तयारु कयो वञे। मॉडल तौरु स्कूल त तयारु न कया विया, पर जेके मॉडल स्कूल असांजे प्राइमरी उस्तादनि सालनि खां पुराणा बणाईंदा आहिनि उन्हनि खे एडॉप्ट तौरु जेको आहे सो ॾेई छॾियो माण्हुनि खे, उन्हनि खे बजटियूं बि ॾेई छॾियूं त बाबा हीउ तव्हां वञी हलायो। त बाबा जॾहिं तव्हांजे सिंध जे अंदरि हिकिड़ा तमामु पोइते पल इलाइक़ा आहिनि, पोइते पल स्कूल आहिनि, त तव्हां उहे ॾियो एडॉप्ट तौरु। उहे एडॉप्ट तौरु स्कूलनि खे कोन, उहे स्कूल न ॾींदासीं, पर असां ॾींदासीं जेके आहिनि बहितर, उन्हनि खे फंडिंग बि कंदासीं। उन सां गॾोगॾु ही सरदार शाह साहब इहो ॿुधाए त जेके सिंधी ॿोलीअ में साईं कहिड़ो असांजे निसाब में इज़ाफ़ो करायो आहे, जेको डॉक्टर नबी बख्श बलोच जेको असांजा अखर ॾेई वियो आहे, जेका ॿोली ॾेई वियो आहे, हिकिड़े अखर जो मूंखे ॿुधाए जेको सरदार शाह साहब असांजे कोर्स जे अंदरि कंहिं शइ जो बि सिंधी ॿोली इज़ाफ़ो कयो आहे। उनखे इहा ख़बर न आहे त हीअ मोबाइल हिन जो लफ़्ज़ जेको अंग्रेज़ी आहे, पर हिनखे सिंधीअ में छा चयो वेंदो। जंहिं मोटर कार ते असां घुमूं था, कार ते घुमूं था, उहो अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे, पर सरदार साहब सिंधी लेवल ते उनखे कहिड़ो नालो ॾिनो आहे। हीअ सरासर सिंध जे अवाम सां, सिंध जे उस्तादनि सां, सिंध जे शागिर्दनि सां हीअ ज़्यादती आहे। स्कूल हलाइणा, तव्हां 60,000 उस्ताद अपॉइंटमेंट कया आहिनि, पर 60,000 उस्ताद तव्हां किथे रखिया आहिनि? उते रखिया आहिनि जिते ऑलरेडी 10 उस्ताद वधीक आहिनि, जिते 15 उस्ताद वधीक आहिनि, उते ॿिया रखिया विया। जेके नीट बेसिस ते अपॉइंटमेंट कई वई उन्हनि स्कूलनि जे अंदरि हिकिड़ो सिंगल उस्ताद न ॾिनो वियो। बार बार इन वज़ीर तालीम सां असांजी मीटिंग्स थियूं, बार बार एविडेंस ॾिनोसीं त बाबा हीअ स्कूल जेके आहिनि उन्हनि स्कूलनि जे अंदरि हीअ शागिर्द जेको आहे हेतिरा वेठा आहिनि, पर उस्ताद कोन्हे। ऐं तव्हां नई अपॉइंटमेंट कयो पिया, उहा नई अपॉइंटमेंट रुगो जेको आहे भरियल स्कूल रखो पिया। त उन मौसूफ़ जो चवणो त असां बिल्कुलु हिनखे ॾिसंदासीं, पर 3 साल गुज़री विया आहिनि, उहे स्कूल उहे सफ़र था कनि पिया, पर उस्ताद उते आहिनि। वरी ॿी सितमगिरी आहे त वरी जेको आहे ट्रांसफ़र पोस्टिंग स्कूलनि लाइ जेको आहे सो कई वई, पर उहे उस्ताद ट्रांसफ़र कया विया जेके फिज़िबल न हुआ, जेके पढ़ाइण वारा उस्ताद, जेके रेगुलर उस्ताद, जेके ऑलरेडी 8 किलोमीटरनि तां स्कूल अचनि पिया, उन्हनि खे 50 खां 60 किलोमीटर जे फ़ासिले ते हणी छॾियऊं। त माना तव्हां न पुॼो स्कूल, न पंहिंजो प्रेज़ेंट थियो, न सिंध जे माण्हुनि ॿारनि खे जेको आहे तालीम मिले। माना सिंध जे तालीम जो दुश्मन केरु आहे? को बि सिंध जो ॿार सरदार शाह साहब आहे, उनजी मशीनरी आहे। उस्ताद एब्सेंट कया था वञनि पिया। बाबा तव्हांजो मॉनिटर असिस्टेंट असांजे मथां लॻियल आहे,
CMO तव्हांजो असांजे मथां लॻियल आहे, AC साहब तव्हांजो असांजे चेकिंग ते लॻियल आहे, तालका एजुकेशन तव्हांजो चेकिंग ते लॻियल आहे, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर उहो चेकिंग ते लॻियल आहे, डायरेक्ट तव्हां वटि लॻियल आहे। ॿियो इन खां अलावा जेको तव्हांजो मॉनिटरिंग सिस्टम आहे, कराची जे अंदरि जेको सिस्टम आहे, समय मुलाज़िम उन ते लॻनि आहे। बाबा इहा लोभ तव्हां छाजे लाइ रखी आहे जो पोइ बि तव्हां उस्तादनि खे अटेंड नथा करे सघो, इन हटायो इन लोध खे, साॻियो सिस्टम पुराणो आणियो, सुपरवाइज़र भर्ती कयो, जेके विज़िट बि कंदा हुआ उन सां गॾोगॾु जेको आहे स्कूलनि जे अंदरि वञी क्लास बि वठंदा हुआ। जॾहिं हिन जो एतिराफ़ु कयो आहे, हिन ट्रांसफ़र पोस्टिंग जो वज़ीर तालीम एतिराफ़ु कयो आहे त असांजे माण्हुनि ग़लति जेको आहे ट्रांसफ़र कयूं आहिनि, त बाबा उहा कंहिं फिलफोर कैंसिल कयो, उन ते नज़रसानी कयो। हालत इहा आहे, कंडो लॻे पेर में, खोॾे वरी गोॾो खोटे थो। बाबा तव्हांजे ऑफिसनि ऑर्डर कया आहिनि सुपीरियर वेचारनि जी ट्रांसफ़र पोस्टिंग जो, कहिड़े ॾोह हुननि जी कयूं वयूं आहिनि? को बि हुनजो ॾोह न आहे। ॾोह तव्हांजे ऑफिसरनि जो आहे, ॾोह तव्हांजी मशीनरी जो आहे, ॾोह सरदार शाह साहब जो आहे, ॾोह हुनजे सिस्टम जो आहे। तव्हां पंहिंजे सिस्टम खे ठीकु कंदव त सिंध जी तालीम ठीकु कंदी। तव्हां असांखे जेतिरी बि तकलीफ़ ॾींदव, पर असांजो पिरामिरी जो उस्ताद जेको आहे उहो सिंध जे ग़रीब अबोज माण्हुनि जे ॿारनि खे तालीम बहितर अंदाज़ सां ॾींदो रहंदो ऐं ॾींदो रहंदो। उस्ताद